अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवांजी मेज़बान सादिया अब्बासी। नाज़रीन, सिंध समेत पूरी दुनिया में सहाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, पर सहाफ़त जी आज़ादी मुल्क में हिकु ख़्वाबु बणिजी वई आहे। हक़ सच लिखण ते सहाफ़ियुनि खे क़त्ल करण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि खे मुंहुं ॾियणो पवे थो, पर सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ के बि अहिड़ा इंतज़ाम न आहिनि हूंदा। उन हवाले सां असां सां गुफ़्तगू लाइ स्टूडियो में मौजूदु आहिनि कल्याण न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ ऐं तज़िया निगार गुलाम मुस्तफ़ा सोलंगी साहब। सोलंगी साहब, सहाफ़त जी आज़ादी खे अव्हां कीअं था ॾिसो? जी बिल्कुलु, हीअ सहाफ़त जो जेको हिकिड़ो मुक़दस पेशो आहे जंहिंमें माण्हू सहाफ़त करे थो। हीअ असांजो जेको सहाफ़त जो जंहिं मुल्क में सहाफ़त कई वञे थी उन मुल्क में उन जे लाइ ओड़ा इंतिज़ाम बि हुजणु घुरिजनि जे सहाफ़ी महफ़ूज़ तरीक़े सां पंहिंजे वाक़िअनि खे रिपोर्ट करे सघनि। पर तव्हां ॾिसंदो त सहाफ़त जी आज़ादी में मुल्क में ॼण तव्हां ॾिसो त हिकु ॼण ख़्वाबु बणिजी वियो आहे ऐं हक़ सच लिखण ते सहाफ़ियुनि खे ॼण मक़्तलगाह सहाफ़ियुनि लाइ बणियलु आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जेके सहाफ़ी आहिनि सहाफ़त कनि था ऐं अहिड़ा जेके इलाइक़ा आहिनि जागीरदारनि जा वॾेरनि जा उन्हनि पासनि में जॾहिं सहाफ़त कनि था त उन्हनि खे क़त्लु कयो वञे थो। केतिरा ई असांजा सहाफ़ी जेके आहिनि उहे क़त्लु थी चुका आहिनि। इन हवाले सां असां वटि जेके मुख़्तलिफ़ जेके सहाफ़ी कमु कनि था मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ मुल्कनि में, त उन्हनि खे जे लाइ हिकिड़ो माना जेको सो हर वक़्तु ख़तरो रहे थो, छाकाणि त हीअ जेके सहाफ़त आहे उहो सिधो सओं कंहिंसां ॼण मुआदो अटकाइणो आहे। पर हज़रत अली अलैहिस्सलाम जो इहो कौल आहे त जेको माण्हू मज़लूम आहे उहो बहादुर आहे ऐं जेको माण्हू ज़ालिम आहे उहो बुज़दिल आहे। उहो छाकाणि त जेको माण्हू अमीर तरीन आहे उहो उनखे उन ॾुख ॾिठा ई न आहिनि, उनजे करे हू तमामु घणो बुज़दिल हूंदो आहे। पर जेको माण्हू ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि खां थींदो गुज़रे थो ऐं हू मुख़्तलिफ़ वाक़िअनि खे मुंहुं ॾींदो अचे थो, मुंहुं ॾेई ॾेई आख़िरकार हू बहादुर थी वेंदो हलियो। त अहिड़ी तरीक़े सां असांजा जेके सहाफ़ी आहिनि उहे बि ईअं तशदुद इहे वाक़िआ सही हू एतिरा बहादुर थी चुका आहिनि जो हू हर हिकिड़े ताक़तवर माण्हू सां मुआदो अटकाइण जी सघ रखनि था। ऐं जेको आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे उन ॾींहं ते सॼे मुल्क में मुख़्तलिफ़ क़िस्म जा सेमिनार कराया वञनि था ऐं उन सेमिनारनि में इहो सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ ॻाल्हायो वञे थो त जीअं सहाफ़ियुनि जा कहिड़ा कहिड़ा राइट्स आहिनि ऐं उन्हनि सहाफ़ियुनि खे जेको सो तहफ़ुज़ ॾिनो वञे या मक़सद त जेका सहाफ़त कई वञे थी उहा ज़र्द सहाफ़त न हुजे। छाकाणि त असां वटि ज़र्द सहाफ़त जेका मिली वई आहे उहा हक़ीक़ी सहाफ़त हक़ सच लिखण वारी सहाफ़त खे बि जहिड़ो करे कटे पोइते पियो वञे। इन जे करे ई अॼु जेको सहाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो उन जा मक़सद जेके आहिनि उहे पेशेवराना जेके फ़र्ज़ आहिनि उन्हनि तहत अदा करणु घुरिजनि। सहाफ़ती इदारनि सहाफ़ियुनि खे जेके दरपेश मसइला आहिनि, मुश्किलातूं आहिनि, धमकियूं आहिनि ऐं ख़्वाब जेके ख़राबु रविया आहिनि ऐं ज़िंदगीअ दरपेश जेके ख़तरा आहिनि उन बाबति क़ौम ऐं दुनिया खे आगाह करण सां गॾु सहाफ़ियुनि खे पंहिंजे हक़नि बाबति बि आगाही ॾिनी वञे थी ऐं इन हवाले सां तहफ़ुज़ करणु उन्हनि जो फ़र्ज़ु थिए थो त जेके माण्हू इहे पंहिंजे हक़ सच जी राह ते हलनि था त उन्हनि जो तहफ़ुज़ करणु उन रियासत जो कमु आहे जेका रियासत उन में रहे थी। छाकाणि त असां वटि जेको पुलिस जो किरदारु आहे उन पुलिस जे किरदार ते पहिरीं त इहो हूंदो त पुलिस मुक़ररु कई वञे थी अवाम जे तहफ़ुज़ जे लाइ, पर असां वटि पुलिस खां माण्हुनि खे ख़ौफ़ वठे थो। छाकाणि त पुलिस वारो अचे थो त माण्हू खे ख़ौफ़ वठे पुलिस आई अलाए छा थींदो। पर अॻे अॻे ईअं थींदो हो त जॾहिं पुलिस आई त माण्हू सम्झंदा हाणे असां महफ़ूज़ हाणे असांखे केरु फुर लुट न कंदो, छाकाणि त पुलिस असांजी मुहाफ़िज़ बीठी आहे। पर पुलिस बि पंहिंजो किरदारु अहिड़ो करे छॾियो आहे जो माण्हू उन खां ख़ौफ़ज़दा थिए थो। तीअं सहाफ़त जो जेको हिकिड़ो पंहिंजो रवैयो आहे, सहाफ़त जेकी पाकिस्तान प्रेस फाउंडेशन आहे पंहिंजी रिपोर्ट में उन चयो आहे त सहाफ़ियुनि जे क़त्ल, जिस्मानी तशदुद, गैर क़ानूनी हिरासत, धमकियुनि ऐं गिरफ़्तारियूं उहे जारी आहिनि। उते ई मीडिया जे मवाद खे सिधी रीति जेको सो कंट्रोल करण जी कोशिशि में बि इज़ाफ़ो थियो आहे ऐं मीडिया सेंसिस थी रही आहे। हाणे तव्हां ॾिसंदो त हीअ मीडिया जेकी पहिरीं आज़ादु हुई ऐं जेको कुझु लिखंदा उहो छपिजी वेंदो हो, पर हाणे उहो सेंसर कयो थो वञे। उनजो जेको मवादु अचे थो ऐं उन अख़बार में जेको छपिजे थो उन मां कुझु लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके कटिया वञनि था जिन खे ईअं सिधो सो चइबो आहे त जंहिं माण्हू खे का ॻाल्हि कजे त उहा रुमाल में विढ़े कजे, सिधी ॻाल्हि नथी करे सघिजे। ऐं सच चवण जा हिकिड़ा पंहिंजा उसूल हूंदा आहिनि त माण्हू सच कहिड़े नमूने सां ॻाल्हाए सघे थो। हाणे माण्हू सच इन तरीक़े सां ॻाल्हाए सघे थो, हिकिड़ो त माण्हू चरियो थी करे सच ॻाल्हाए ऐं ॿियो वरी जेको आहे सो मज़ाक में सच ॻाल्हाए।
जेकॾहिं चरियो थी सच ॻाल्हाईंदो माण्हू चवंदो हीउ चरियो ई ॻाल्हि करे वियो हलियो, ॿियो मज़ाक में सच चई वियो हलियो माण्हू मज़ाक। पर अॼुकल्ह जो दौरु अहिड़ो आहे जेको सच खे सच जेको सो साम्हूं चए थो उहो तकलीफ़ुनि में अचे थो, उन जे लाइ घणियूं तकलीफ़ूं थियनि थियूं। ऐं पोइ जेके मुखालिफ़ जेके आहिनि जमहूरियत मुखालिफ़ जेके हुकूमतूं में अचनि थियूं उन में तेज़ी सां अहसासु पैदा थी रहियो आहे त हू मीडिया खे ख़ामोश करे सघनि। तुर्कीअ में सभ खां वधीक सहाफ़ी क़ैद आहिनि ऐं नवां कानून जोड़े डिजिटल सेंसरशिप जेका आहे उहा जोड़ी पई वञे। आमिरियत पसंदी ऐं नाम निहाद जेका लिबरल जमहूरी पसंदि मुल्कनि में मीडिया जी जेकी आज़ादी आहे उहा ज़वाल जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो उनखे। ऐं पाकिस्तान फ्रीडम नेटवर्क जो चयो आहे त पाकिस्तान में सहाफ़ियुनि ते हमलनि में 60% जेको सो इज़ाफ़ो थियो आहे। गुज़िरियल साल 60% सहाफ़ियुनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हमलनि जो निशानो बणायो वियो। पाकिस्तान फ्रीडम नेटवर्क जो चवणु इहो बि आहे त सिंध में सहाफ़ियुनि ते तशदुद, अगवा ऐं क़त्ल ऐं हमलनि जा जेके केतिरा ई केस रिपोर्ट थिया आहिनि जेका तमामु घणी ॻणतीअ जोगी सूरताल आहे। ऐं सिंध सहाफ़ियुनि लाइ हिकिड़ो ॿियो ख़तरनाक सूबो। ॿी ॻाल्हि की मतिलबु उर्दू मीडिया जा जेके सहाफ़ी आहिनि उन्हनि जो त आवाज़ु उथारियो थो वञे, पर जेके असांजा सिंध जा सहाफ़ी आहिनि अक्सर उहे क़त्ल थी वेंदा आहिनि, उन्हनि ते केरु आवाज़ बि न आहे उथारंदो। न ईअं न आहे। तव्हां ॾिसो त जॾहिं अमीर बख़्श बिरोही शहीद थियो त उन महिल सॼी सिंध जा सहाफ़ी जेके निकिता हुआ उन्हनि लाइ इंतिज़ामिया उन जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। उर्दू मीडिया जे मुक़ाबले बासर जेके आहिनि असांजा उहे तव्हां ॾिसो त सिंध में जागीरदार तबिको आहे, सरमाएदार तबिको आहे, उहे जेके बासर आहिनि उन्हनि ते माना सम्झो त को उन्हनि जो प्रेशर जो को असरु नथो पवे, जंहिंजे करे इहो महसूसु कयो थो वञे त सहाफ़ियुनि लाइ आवाज़ु नथो उथारियो वञे। पर तव्हांजी ॻाल्हि बजा आहे या त असां वटि जेके सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ तंज़ीमूं जोड़ियल आहिनि उहे उहिदा बि चूंडीनि थियूं। सहाफ़ती जेके तंज़ीमूं आहिनि उहे हक़नि लाइ ॻाल्हि बि कनि थियूं, पर जेको हक़ीक़ी उनजो सहाफ़ी जो आवाज़ु आहे, जेको हक़ीक़ी उनखे इंसाफ़ जी रसाई आहे उहा वाक़ई बि घटि थिए थी। उन करे सहाफ़ी जेके सहाफ़ती तंज़ीमूं जेके जोड़ियल आहिनि उन्हनि खे बि पंहिंजो इहो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं हिन जेको तहफ़ुज़ जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई त पाकिस्तान सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां मुल्कनि जी फ़हिरिस्त में 12वें दर्जे ते अची वियो आहे। 157 नंबर ते हिन महिल अची वियो आहे। ऐं आलमी इदारनि इहो बि चयो आहे त 28 मुल्कनि में मीडिया जी आज़ादी जे हवाले सां तमामु ख़तरनाक सूरताल आहे, जिन में पाकिस्तान बि आहे। अमेरिका बि मीडिया जी आज़ादी जे लिहाज़ सां परफेक्ट न आहे ऐं खेसि 42 नंबर ॾिनो वियो आहे। सहाफ़ियुनि जे आलमी तंज़ीमुनि मूजिबि पाकिस्तान में सहाफ़ियुनि खे न रुगो मुख़्तलिफ़ प्रेशर वेढ़ाक ग्रुपनि पर रियासती इदारनि खां बि ख़तरा मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जूं बि मीडिया ते सदाई दॿाउ रहियो आहे उन्हनि जो त पाकिस्तान में 2008 खां वठी हेल ताईं जमहूरी दौरु जेको हुजण जे बावजूदु पाकिस्तान में 40 खां वधीक सहाफ़ियुनि खे क़त्लु कयो वियो ऐं उन्हनि सहाफ़ियुनि मां हिकु केस में बि तव्हांजी ॻाल्हि वांगुरु इंसाफ़ न मिली सघियो आहे ऐं कातिलनि खे इंसाफ़ जे कटहरे में न आंदो वियो आहे, जंहिं करे मुल्क में सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ जे हवाले सां बिल ऐं ॿिया कानून बि पास करण बावजूदु सहाफ़ियुनि ते तशदुद जेको आहे सो ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। ऐं जॾहिं त उहे बिल पास कंदड़ ई सहाफ़ियुनि ते तशदुद में मुलवस आहिनि। सहाफ़ती तंज़ीमुनि जो बि इहो चवणु आहे त इज़हार जी आज़ादी हर मुल्क जे आइन में आहे। सहाफ़ियुनि खे इज़हार जी आज़ादी जा हक़ ॾेई उनखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, पर असां वटि ईअं थिए कोन पियो। ऐं असां इन अॼु जेको सहाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो, सिर्फ़ु सिंध पाकिस्तान पर पूरी दुनिया में ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेको सो सहाफ़ी तव्हां ॾिठो डेनियल पेरेल जो केस जेको हुयो उहो अमरीकी सहाफ़ी जेको हुयो उनजो हिते क़त्लु थियो हुयो ऐं उनजो केस काफ़ी साल अदालतुनि में हलियो, पर उहो केस आहिस्ते आहिस्ते हली हली उहो अल्तवा जो शिकार थी वियो हलियो। त अहिड़े नमूने सां सहाफ़ियुनि खे इंसाफ़ वाक़ई बि मिली न सघियो आहे। पर असां अॼु जेको सहाफ़त जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो उन ॾींहं ते इहो मुतालबो कयूं था त जेको हीअ सहाफ़ियुनि लाइ जेके सहाफ़ियुनि खे दरपेश मसइला आहिनि, उन्हनि खे जेके धमकियूं मिलनि थियूं, उन्हनि खे जेके ख़राबु रविया आहिनि ऐं उनजी ज़िंदगियुनि खे जेको ख़तरो आहे ऐं दुनिया खे जेको आगाह कनि था इन्हनि मसइलनि खां, त मुंहिंजे ख़्याल में सहाफ़ियुनि खे बि ओतिरो ई हक़ु ॾिनो वञे, ओतिरो ई तहफ़ुज़ ॾिनो वञे त जीअं सहाफ़ी पंहिंजी जेकी आज़ादु सहाफ़त आहे
उनखे बहितर नमूने सां करे सघनि ऐं मज़लूमनि जो जेको आवाज़ु आहे उहो ऐवाननि ताईं पहुचाए सघनि। महिरबानी सोलंकी साहब तव्हांजी। नाज़रीन, तव्हां असांजे तज़िया निगार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त सहाफ़ती इदारनि ऐं सहाफ़ियुनि खे दरपेश मसइलनि, धमकियुनि ऐं ख़राब रवैयनि, ज़िंदगियुनि के ख़तरनि बाबति क़ौम ऐं दुनिया खे आगाह करण सां गॾु सहाफ़ी पंहिंजो किरदारु बहादुरी सां निभाए रहिया आहिनि। पर संदन ऐं संदन ॿारनि जे मुस्तक़बिल बाबति का बि प्लैनिंग नाहे ऐं न ई संदन लाइ तहफ़ुज़ जा के जोगा इंतज़ाम थियल आहिनि। उन करे सहाफ़त में पंहिंजूं ज़िंदगियूं दाव ते लॻाईंदड़ सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ हुकूमत खे जोगा इंतज़ाम करणु घुरिजनि त जीअं सहाफ़ती पेशो पंहिंजी ज़िम्मेवारी सां कमु करे सघे। उन सां ई पंहिंजी मेज़बान सादिया अब्बासी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं के ॿिए इशू सां गॾु। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।